साईं ॻाल्हि कयो। भाई जन्नत मूंखे ॿुधाए त ख़ैरा मूंखे पंहिंजे धीअ जो संग ॾींदी। ऐं मुठियसि हिन मोए जे अंदर में त अञा ॿियूं बलाऊं आहिनि। माई मां तोसां आहियां। हा साईं, हा मूंसां आयो ॿुधां पई। तोखे पूरी पक्का? साईं तव्हां खां वधीक छोरी लाइ ॿियो कहिड़ो रिश्तो ईंदो? छोरी जा त भाग खुली वेंदा, भाग। माई जन्नत छा ख़ैरा खे को बि एतराज़ न हूंदो? साईं ख़ैरा त अॻे परेशान वेठी आहे त अल्लाह करे को अहिड़ो रिश्तो सुठो रिश्तो अचे जो पंहिंजी धीउ जी शादी कराए छॾे। साईं तव्हां ॾिसो न, ख़ैरा पंहिंजी धीउ जो संग इन कारे कुएं खे पई ॾे। हाणे तव्हां त उन्हनि खां लख दर्जा सुठा आहियो, छो न ॾींदी? माई जन्नत जे ख़ैरा खां इहो संग वठी ॾे न त मां तोखे मुंहुं घुरी मिठाई ॾींदुसि। साईं इहो संग तव्हांजो पक सम्झो, मां कराईंदुसि मां, पर पोइ खीर पीअण लाइ तव्हां खां मेह वठंदुसि। माई इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जॾहिं मुंहिंजी शादी थी न तूं मुंहिंजे वथाण मां वञी कुंडे में कटिजां, तोखे उहा मुबारक ॾेई छॾींदुसि। साईं पोइ त मुंहिंजो बि वाइदो आहे, तव्हां मेहंदी भिॼाए वठो पंहिंजे हथनि ऐं पेरनि ते लाइण लाइ, बसि ॾींहं ॿिनि में अव्हां जी शादी जा सहरा था ॻायूं। नजीब जग करे ॻोठो निकितो न त असांखे ज़रूर ख़बर पवंदी, पोइ शहर वञे या ज़मीन ते। परे ई नथी पए त घर खां ॿाहिरि निकिरे छो नथो? निकिरे थो, ज़रूर निकिरे थो। तूं सिर्फ़ जल्दबाज़ी न कर, थोरो ठाणे ठाणे खाइण जी आदत सिख नजीब। मजू मां चाहियां थो त ॾिनल ज़बान मुताबिक़ कम करे वठां। 2-3 ॾींहं लॻी आहे त का वॾी ॻाल्हि नाहे, अॻियो माण्हू मामूली नाहे। ख़बर केर हो? नजीब सां गॾु मज्जू हुयो। छा मज्जू? जमाल जी बाबा। रात जो ताक़त थी वञा। हर बाबा साईं। अचो बाबा। भाऊ जमाल तुंहिंजो छोरो तोखे इज्जत सां किथे बि रहण कोन ॾींदी। आओ भाऊ तुंहिंजो छोरो रेस सां फिटाईंदो त पोइ रहंदो किथे? अदा थी सघे थो मजू न हुजे, ही भुलिया हुजनि। अंधा न आहिनि जो भुलिया हूंदा, न ई का मजूअ सां हुननि जी दुश्मनी हूंदी जो हरू भरू कूड़ ॻाल्हाईंदा। अदा मूं मथां हिकिड़ी भलाई कयो, राति सभु गॾिजी मूंसां हलिजो। असां छा हली कंदासीं? पाण सां गॾु असांजी बि बेइज़ती कराइण जो इरादो अथई आहे। जेकॾहिं हिन सां हलियासीं न त रईस सभिनी जी खल लाहे छॾींदो, सभिनी जी। अदा तव्हां भली वञी घर वेहो, रईस न जेकॾहिं मूंखे फाही ॾिनी त मां पाण ई हुन सां मुंहुं ॾींदुसि। अदा जमाल
कावड़ करी त भली कर, पर असांखे पादरनि जे विच में नाहे अचणो। माई हाणे तूं सोची छा थी? ॻाल्हि ॿुध न, अहिड़ा सुठा रिश्ता रोज़ रोज़ न आहिनि मिलंदा। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अड़ी जन्नत छा वरी छा सोचींदसि? इहो ई थी सोचां पई। किथे तूं मूंखे बेवकूफ़ त कोन थी करें न, मां तो जीअं न आहियां जो अजायो वता कंहिंखे बेइज़्तो कंदी। जन्नत ॻाल्हि ॿुध, इन में चिड़ न लॻे। वरी बि मां रईस सां मिली पाण साम्हूं पक वठांसि। चइमि न, रईस जो पको पको इरादो आहे। हुकुम कयो रईस वॾा, कीअं यादि कयो अथव? जमाल मज्जू मुंहिंजे हमराहनि जो कातिल आहे। मां तव्हांखे पनाह इन करे न आहे ॾिनी त तव्हां सुभाणे मुंहिंजे मथे ई बंदूकूं सिधियूं कयो। रईस वॾा, तव्हांजा असां मथां लख थोरा आहिनि। मजू ईअं न कंदो बाबा। मूंखे पकियूं शाहिदियूं मिलियूं आहिनि, मूं तॾहिं तोखे घुराए चयो आहे। थी सघे थो हुजे, पर मूंखे दिलि सां इहा ॻाल्हि कोन थी लॻे। जमाल हूंदो न आहे, सौराब खे क़त्ल करण वारो मज्जू आहे। मज्जू साईं वॾा, हिन में मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे? तुंहिंजी ग़लती इहा आहे त हू तुंहिंजो पुटु आहे। ॿियो न सही, घटि में घटि हुनखे सजण ऐं दुश्मन जी ॼाण त ॾे। ॾाढो सम्झायो थमांसि बाबा, पर हू मुंहिंजी हिक बि कोन थो मञे। जमाल मां तोखे इहो न चवंदुसि त ही ॻोठ छॾे हलियो वञ, बाक़ी तुंहिंजे हिते रहण सां नुक़सानु मुंहिंजो थो थिए। तव्हांजो नुक़सानु? मज्जू हिते तो वटि अचे थो ऐं हितां समूरी ॼाण खणी वञी दुश्मननि ताईं थो पहुचाए। न न साईं, ईअं कोन कंदो। जे ईअं न करे हा त मुंहिंजे दुश्मननि खे इहा ख़बर कॾहिं बि न पए हा त मुंहिंजा हमराह कहिड़ी जाइ में था रहनि। ग़लती जी माफ़ी बाबा साईं, ग़लती जी माफ़ी। ग़लती नाहे जमाल, खून थियल हन, खून। हाणे जे तूं हिते रहंदे त मज्जूअ खे हिन ॻोठ में अचण खां रोके छॾ। मूंखे ख़बर आहे त हू चोरीअ छुपे तोसां मिलण थो अचे, इन करे तोखे सचाई ॾेखारणी पवंदी ऐं तुंहिंजे झल खां पोइ बि हू नथो मुड़े त अहिड़ो इतला तोखे असांखे ॾियणो पवंदो। पर मूंखे ख़बर आहे त हिकु पीउ पंहिंजे पुट जे ख़िलाफ़ अहिड़ो कदम कॾहिं बि नथो खणी सघे। जी साईं, हाणे मां मज्जू खे रोके छॾींदुसि त हू हिन ॻोठ में न अचे। जमाल मां तोखां का बि ॻाल्हि लिकाइण नथो चाहियां। मज्जू हिते ईंदो हो, पर मां पंहिंजे हमराहनि खे झले छॾियो हो। पर हाणे जीअं ई मुंहिंजे माण्हू जी नज़र हुनजे मथां पई त हुनखे उते ई ख़तमु करे छॾींदा। बाबा साईं, आख़िरी दफ़ो छा मज्जू खे माफ़ी नथी मिली सघे? मूं मथां इहा चङाई नथा करे सघो? इन सां वधीक तोसां मां ॿी भलाई कहिड़ी कयां त तोखे मां अॻु में ई ॼाण ॾेई छॾियमि। मथां सुभाणे चए त मज्जूअ खे दिलावर ख़ान धोखे सां माराए छॾियो, इन करे ई तोखे अॻु में ॿुधाए छॾियुमि त सुभाणे मज्जूअ सां मिली वञी इहा हक़ीक़त ॿुधाए छॾीसि ऐं चईसि त आईंदा हिन ॻोठ जो रुख़ न करे ऐं न ई कॾहिं मुंहिंजे हमराहनि जे रुख़ चढ़े। इहा भलाई सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां मां हिन ॻोठ में रहण जे नाते कई आहे। हाज़िर रहिस वॾा, हाज़िर। सानू इश्क मरेंदा, ढोलण वल वल कत्ल करेंदा। हक हक बस करे हक हक हक। मोआ भुलियो आई छा? काॾे पियो अची? रांझे इश्क में हीर लाइ तख़्त छॾियो त मूं तुंहिंजे इश्क में मुछुनि खे कारो कलर कयो। इन खां वधीक मां कहिड़ी कुर्बानी ॾियां? ॻाल्हि त ॿुध, तूं पंहिंजा इहे शक पर कलर करी या सॼो इहो मुंहुं कारो करी? या तूं पंहिंजे आशिक जी तौहीन पई कर। ॻाल्हि ॿुध, हाणे इहा घणी ॼाड़ी न हण
वन मना तो वन तो न्याय मोहारे के तकलीफ हाणे इन्हे खे तकलीफ़ न ॾे मां हलां थो मां वरी ईंदुसि मैं वरी दुस अच तो सही मुआ हाणे जी मोहारे के तो रख दो दुकान अच तो कीअं थी शुरू थी छा पिया ॾिसो कमाल खान छा पिया ॾिसो वीरण ॾिसां पियो त इन मस्त उठ खे झुकाइण जो वक़्तु अची वियो आहे मस्त उठ खानू खर दिमाग़ हुनखे झुकाइणो आहे इहो कीअं उहो तूं न सम्झंदे जेको कुझु मूं सोचियो आहे हुकुम कर छा करणो पवंदो कुझु ॾींहं सब्र कर ऐं सही वक़्त जो इंतज़ार कर जीअं ई मुनासिब वक़्तु आयो त पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त हाणे छा करणो आहे कमाल खान जेकॾहिं हाणे मां आयो आहियां त मुल्क खे खड़काए हिन पूरे तरह खे ॿारे छॾ तोसां हर हाल में मां ॿधल आहियां इहो बि ॾिसंदासीं मीरण त तूं हाणे केतिरी हद ताईं असांखे कमु अची थो मां पंहिंजी जान बि तव्हां खां प्यारी न कंदुसि जानियूं त हाणे दुश्मननि जूं अचिणियूं आहिनि मीरण दुश्मननि जूं यो बाबा साईं नंढड़े घणे अलॻि गाॾी वठी ॾियो छो बाबा साईं ॾाढो थो तंग करे चए थो त मूंखे स्कूल मां वठण छो था अचो मूंखे गाॾी वठी ॾियो मां पाण ई ईंदुसि वेंदुसि रमू अञा ॿार आहे जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो न पाणे वठी ॾींदोमांइ बाबा साईं जीअं तव्हां मुनासिब सम्झो भला ॿुध अकबर कोन मिली छा न बाबा साईं भला काॾे निकिरी वियो आहे छा हा चवे पियो त ज़मीन ते वञा थो बाबा साईं जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त वठी अचांसि बाबा हाणे बसि इहो वठी ईंदुसि मौक़ बरदसि साईं वॾा तव्हां पाण ख़ैर खे ॿुधायो ही त मुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते एतबार ई नथी करे खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे रेसा एतबार अचे बि त कीअं अचे उहा रेसाणी सकीना काथे थी तव्हांखे बि शादी करण ॾे माई ख़राब हुआ त तॾहिं इजाज़त न ॾे हा जॾहिं हिते हुजे हा उहा त कॾो को हवेली छॾे वई आहे खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे जीअं ई हुनखे ख़बर पवंदी त आदम बुए करे अचे हिते पहुचंदी पोइ रेसा मां पंहिंजी न्याणीअ खे कीअं बचाए सघंदसि उन खां मुंहिंजी न्याणी त गुगदाम आहे गुगदाम उनजी त रतु ई पी छॾी थी माई वॾी तूं यकीन रख त हिन हवेलीअ में वरी सकीना कोन ईंदी उहा हमेशा लाइ हीअ हवेली छॾे वई आहे बाबला हवेली छॾे वई आहे भला हाणे को तलाक त कोन थी अथसि न छा तलाक बाबला तलाक न भाई न उनखे मां तलाक नथो ॾेई सघां छो त हिन ॻाल्हि जी शरीयत इजाज़त ई नथी ॾे त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते माण्हू तलाक ॾेई छॾे खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे रेसा मां बि त इहो ई थी चवां न त मामूली ॻाल्हि हिते घर छॾे हली वई आहे पर जॾहिं न तव्हांखे शादीअ जी ख़बर पियसि त वाह मींहुं हिकु करे अचे पहुचंदी पोइ हुनखे केरु मुंहुं ॾींदो उनखे मुंहुं मां ॾींदुसि मां पर तुंहिंजी छोकिरीअ खे कॾहिं बि कोसो वाह लॻण कोन ॾींदुसि बाबला इहे ॻाल्हियुनि ते एतबार करण वारी त मां बि कोन आहियां हा माई ख़ैरां जे तोखे रिश्तो ॾियणो ई नाहे त उहा ॻाल्हि कर ख़ैरी रिश्ते ॾियण लाइ कुझु शर्तियूं अथई उहे बि तूं रईस खे ॿुधाए छॾ न ऐं कुझु खपई थो उहे बि फाट न मूंखे कुझु बि कोन घुर्जे रईस मूंखे न्याणीअ जो हिकिड़ो रुपयो बि न घुर्जे बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं रिश्ते ॾियण खां लहराए पई मां वॾी माईअ खां लहरायां पई हिन घर में मुंहिंजे न्याणीअ खे हूअ ख़ुशि रहण कोन ॾींदी तुंहिंजी छोकिरीअ खे ख़ुशि रखण मुंहिंजो ज़िम्मो आहे मुंहिंजो बाबला ईअं ज़बान ते मां एतबार न कंदसि मूंखे पकी ज़मानत घुर्जे पकी ॿुधाए तोखे कहिड़ी ज़मानत घुर्जे बाबला मां तुंहिंजे वॾीअ माईअ जी दुश्मन न आहियां
भली तूं उनखे अधु मिल्कियत जो लिखी ॾेई छॾ। हा, मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर बाक़ी जेका अधु मिल्कियत आहे उहा त मुंहिंजे न्याणीअ जे लाइ लिखी ॾे न। इत्तेफ़ाक़ आहे जेकॾहिं उनखे बि हवेलीअ मां तड़े कढबो त खाइण जे लाइ कुझु, ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कुझु त हुजे न। ठीकु आहे माई ख़ैर, मां सुभाणे वकील खे घुराए पंहिंजी अधु मिल्कियत तुंहिंजी छोकिरी जे नाले कयां थो, ऐं जॾहिं बि निकाह थियो उहे मिल्कियत जा कागज़ मां तुंहिंजी छोकिरी जे हवाले कंदुसि। हा त पोइ ठीकु आहे सर, मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे। जे ईअं करे थो त ठीकु आहे, बसि हाणे तव्हां तयारी कयो शादीअ जी। सोच कमाल खान, सोच इन्हीं खानों जे बारे में सोच जेको हाणे असांजी किची में पइजी वियो आहे। बाबा साईं, इन देव जो जंहिं तोते में साओ आहे उहो तोतो मूं ॻोल्हे लथो आहे। देव? कहिड़ो देव? खानू बाबा साईं, खानू देव। इन देव जो जंहिं तोते में साओ आहे उहो तोतो मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। कहिड़े तोते जी ॻाल्हि पियो करी जंहिंमें खानू जो साहु आहे? खानू जो पुट। छा खानू जे पुट खे मारींदो? न, उन जे पुट खे अगवा करणो आहे। अहिड़े कदम खणण सां खून रेती वधंदी। इन खां त बहितर आहे त असां सौ सिधो खानू खे ख़तम कयूं। खून रेज़ी तॾहिं वधंदी जॾहिं इहो कम असां मथां ज़ाहिर थींदो। असांखे कमु अहिड़ो करणो आहे जो खानू जे मलाइकनि खे बि ख़बर न पए जो इहो कमु असां कयो आहे। पोइ छा सोचियो अथई? कमाल खान, तुंहिंजो इहो प्लान त बहितर आहे, पर अॻियां कंहिंखे कंदे? बाक़ी मीरण कहिड़े कमु ईंदो? मां त तव्हां सां ॿधल आहियां। बाहि में डुबी ॾियण लाइ चवंदो पोइ बि पोइते न हटंदुसि, पर हर कम जो अॻु पोइ सोचे कजो। मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। इन कमु करण सां असांखे 2 फ़ाइदा मिलंदा। 2 फ़ाइदा? पहिरियों त असां इन खानू खे पंहिंजे कदमनि में झुकाईंदासीं, ऐं ॿियो अदा जो बुलंद बि थी वेंदो, छो त अदा साईं खे इन खानू ई अगवा कयो। वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजो बुलंद पूरो कयूं। वाह कमाल खान, वाह वाह जे सोच कई अथई। हाणे ॿुधाईंदासीं खानू खे। पाण साम्हूं पक वठांसि। चइमि न, रईस जो पक्को पक्को इरादो आहे। हुकुम कयो रईस वॾा, कीअं यादि कयो अथव? जमाल मंजू मुंहिंजे हमराहनि जो कातिल आहे। मां तव्हांखे पनाह इन करे न आहे ॾिनी त तव्हां सुभाणे मुंहिंजे मथे ई बंदूकूं सिधियूं कयो। रईस वॾा, तव्हांजा असां मथां लख थोरा आहिनि। मजू ईअं न कंदो बाबा। मूंखे पकियूं शाहिदियूं मिलियूं आहिनि, मूं तॾहिं तोखे घुराए चयो आहे। थी सघे थो हुजे, पर मूंखे दिलि सां इहा ॻाल्हि कोन थी लॻे। जमाल हूंदो न आहे, सौराब खे क़त्ल करण वारो मज्जू आहे। मज्जू साईं वॾा, हिन में मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे? तुंहिंजी ग़लती आहे त हू तुंहिंजो पुटु आहे। ॿियो न सही, घटि में घटि हुनखे सजण ऐं दुश्मन जी ॼाण त ॾे। ॾाढो सम्झायो थमांसि बाबा, पर हू मुंहिंजी हिक बि कोन थो मञे। जमाल, मां तोखे इहो न चवंदुसि त ही ॻोठु छॾे हलियो वञ, बाक़ी तुंहिंजे हिते रहण सां नुक़सानु मुंहिंजो थो थिए। तव्हांजो नुक़सानु?
मजू हिते तो वटि अचे थो ऐं हितां समूरी ॼाण खणी वञी दुश्मननि ताईं थो पहुचाए। न न साईं, ईअं कोन कंदो। जे इएं न करे हा त मुंहिंजे दुश्मननि खे इहा ख़बर कॾहिं बि न पए हा। मजू मां चाहियां थो त ॾिनल ज़बान मुताबिक़ कम करे वठां। 2-3 ॾींहं लॻी आहे त का वॾी ॻाल्हि नाहे। अॻियो माण्हू मामूली नाहे। ख़बर केर हो? नजीब सां गॾु मज्जू हुयो। छा मज्जू? जमाल जी बाबा। रात ताक़त थी वञा। हर बाबा साईं। अचो बाबा। भाऊ जमाल, तुंहिंजो छोरो तोखे इज़त सां किथे बि रहण कोन ॾींदी। आओ भाऊ, तुंहिंजो छोरो रेस सां फिटाईंदो त पोइ रहंदो किथे? अदा थी सघे थो मजू न हुजे, ही भुलिया हुजनि। अंधा न आहिनि जो भुलिया हूंदा, न ई का मजूअ सां हुननि जी दुश्मनी हूंदी जो हरू भरू कूड़ ॻाल्हाईंदा। अदा मूं मथां हिकिड़ी भलाई कयो, राति सभु गॾिजी मूंसां हलिजो। असां छा हली कंदासीं? पाण सां गॾु असांजी बि बेइज़ती कराइण जो इरादो अथई आहे। जेकॾहिं हिन सां हलियासीं न त रईस सभिनी जी खल लाहे छॾींदो, सभिनी जी। अदा तव्हां भली वञी घर वेहो। रईस न जेकॾहिं मूंखे फाही ॾिनी त मां पाण ई हुन सां मुंहुं ॾींदुसि। अदा जमाल, कावड़ करी त भली कर, पर असांखे पादरनि जे विच में नाहे अचणो। माई हाणे तूं सोची छा थी? ॻाल्हि ॿुध न, अहिड़ा सुठा रिश्ता रोज़ रोज़ न आहिनि मिलंदा। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अड़ी जन्नत छा वरी छा सोचींदसि? इहो ई थी सोचां पई। किथे तूं मूंखे बेवकूफ़ त कोन थी करें न? मां तो जिया न आहियां जो अजायो वता कंहिंखे बेइज़तो कंदी। जन्नत ॻाल्हि ॿुध, इन में चिड़ न लॻे। वरी बि मां रईस सां मिली साईं ॻाल्हि कयो। माई जन्नत, मूंखे ॿुधाए त खैरा मूंखे पंहिंजे धीअ जो संग ॾींदी। ऐं मुठियसि हिन मोए जे अंदर में त अञा ॿियूं बलाऊं आहिनि। माई मां तोसां आहियां। हा साईं, हा मूंसां आयो, ॿुधां पई। तोखे पूरी पक्का? साईं तव्हां खां वधीक छोरी लाइ ॿियो कहिड़ो रिश्तो ईंदो?
छोरी जा तो भाग खुली वेंदो भाग। माई जन्नत छा खैरा खे को बि एतराज़ न हूंदो। साईं खैरा त अॻे परेशान वेठी आहे त अल्लाह करे को अहिड़ो रिश्तो सुठो रिश्तो अचे जो पंहिंजी धीउ जी शादी कराए छॾे। साईं तव्हां ॾिसो न खैरा पंहिंजी धीउ जो संग इन कारे कुएं खे पई ॾे। हाणे तव्हां त उन्हनि खां लख दर्जा सुठा आहियो ऐं छो न ॾींदी? माई जन्नत जे खैरा खां इहो संग वठी ॾे न त मां तोखे मुंहुं घुरी मिठाई ॾींदुसि। साईं इहो संग तव्हांजो पक समझो मां कराईंदुसि मां पर पोइ खीर पीअण लाइ तव्हां खां मेह वठंदुसि। माई इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे जेॾी मुंहिंजी शादी थी न तूं मुंहिंजे वथाण मां वञी कुंडे में कटिजां तोखे उहा मुबारक में ॾेई छॾींदुसि। साईं पोइ त मुंहिंजो बि वाइदो आहे तव्हां मेहंदी भिॼाए वठो पंहिंजे हथनि ऐं पेरनि ते लाइण लाइ। बसि ॾींहं ॿिनि में अव्हां जी शादी जा सहरा था ॻायूं। नजीब झक झक करे ॻोठो निकितो न त असांखे ज़रूर ख़बर पवंदी पोइ शहर वञे या ज़मीन ते। पर ही नथी पए त घर खां ॿाहिरि निकिरे छो नथो? निकिरां थो ज़रूर निकिरां थो। तूं सिर्फ़ जल्दबाज़ी न कर थोरो ठाणे ठाणे खाइण जी आदत सिख नजीब।